अस्सलाम वालेकुम। मैं मस्जिद में टूर बाबा मौजूद किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पान नंबर 72 कुतुबे रावंडी का रिवायत आहे जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबूक में क़याम फरमायो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं बादशाह रूम जे विच में कासिदन जी आमदरफ़्त घणी थी। हिक रसद जो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी थोरी थी पई ऐं माण्हुनि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां शिकायत कई। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जंहिं वटि अटो हुजे खजी हुजे उहो खणी अचे। ॿियो ॿुधी असाबी थोरो अटो खणी आया, हिकु ॿिए असाब थोरी खजी खणी आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन संदन बाबरकत चादर पखेड़ी उन ते उहे सभई शयूं रखियईं ऐं पोइ माण्हुनि खे निदा ॾियो। फरमायो जेको शख़्स खाधो खाए इहो अचे। इहो ॿुधी माण्हू उते गॾु थिया ऐं पंहिंजनि थांवनि में जेके उन्हनि वटि हुया अटो खजी बि उन्हनि में अटो ऐं खजी उन्हनि में भरिया। तॾहिं बि उहे शयूं उन चादर में ओतिरे जूं ओतिरियूं हुयूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं वापसि आया ऐं रोड खाना ते पहुता जिते पाणी गॾु थियलु हुयो उहो ख़ुश्क थी सुकी वियो हुयो। हिकु कतिरो पाणी उन में कोन हुयो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन संदसि तरकश मां हिकु तीर कढियो ऐं असाबीअ खे ॾिनो। फरमायो त रोड खाना ते वञी लॻाए उन ते नसब कयो। उन ते नसब कयो त उन जा 12 तरफ़नि जा खां चिश्मा जारी थी विया जंहिंसां रोड खाना भरिजी वियो। सभई माण्हू शराब पिया ऐं माण्हुनि संदनि मश्कूं भरियूं। कुतुब रावंडी रिवायत आहे त जॾहिं जनाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तरफ़ में मुतवजो थिया हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नाकाए ग़ज़बा विञाइजी वियो। उमार बिन खरम जेको हिकु मुनाफ़िक़ हुयो उन मज़ाक़ उड़ायो, चयो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ज़मीन ऐं आसमान जूं ख़बरूं ॾिए थो ऐं संदसि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नाका जी ख़बर कोन थो रखे त किथे आहे। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के वही इलाही जे ज़रिए इतला थी। फरमायो आऊं उन्हनि ई ॻाल्हियुनि खे ॼाणा थो जेको ख़ुदावंद मूंखे तइलीम कंदो आहे। हाणे ख़ुदा मूंखे ख़बर ॾिनी आहे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नाका फलाणे दरा में आहे, उन जी महार वण में उॾजी पई आहे। जॾहिं त माण्हू उते विया त नाका उन ई दरे में हुई। माण्हू उते विया त नाका उन ई दरे में हुई। उनजो अहिड़ो ई हाल हुयो जहिड़ो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हुयो। अली बिन इब्राहिम शेख तबरीज़ी खां रिवायत कई आहे जॾहिं कबीले बनी उमरो बिन औफ़ मस्जिद कुबा तयारु कई त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे नमाज़ पढ़ण जी इल्तिजा कई ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन